मां सम्झां थो त इम्तियाज़ के तरफ़ां अॻे बि हिकु ड्रामो कयो वियो हो जेको जंहिंमें कल्चर डिपार्टमेंट शामिलु हो। ज़ाहिर आहे त मां हुते वियो हुउसि, माण्हू सुठी मोट ॾिनी, छाकाणि जिते घुट ऐं ॿुसट हुजे ऐं उते का शइ थिए त ज़ाहिर आहे माण्हुनि खे उहा शइ खपे। ऐं असांजो माण्हू अमन चाहे थो, माहौल चाहे थो, बहितरी चाहे थो। जेकॾहिं उनखे इहे शयूं मिलंदियूं त ज़ाहिर आहे त उते उन्हनि खे को रिज़ल्ट बि मिलंदी। मैक्सिमम गोरकी जेको जंहिंजो नावल हिकिड़ो माउ जेको नावल ॾाढो बहितरीनु नावल रहियो आहे ऐं मशहूरु नावल रहियो आहे, ऐं उन जे बुनियाद ते जेकॾहिं हिते ई ड्रामो कयो पियो वञे त ज़ाहिर आहे सम्झो वञे त उहो हिकिड़ी अहिड़ी सोसाइटी जी बाबति ॿुधाइनि पिया जेकी सोसाइटी असां चाहियूं था त हर ख़ानदान, जेके बि ख़ानदान, असां सभु ख़ानदान जा हिसा थी रहूं ऐं अमन मान सां रहूं, हिक ॿिए सां मुहबत कयूं, हिक ॿिए खे चाहियूं ऐं हिक ॿिए जी मदद कयूं। ऐं इहा ई सोसाइटी जेका आहे सोशलिज़म जी सोसाइटी आहे। ज़ाहिर आहे सोशलिज़म में बि ईअं ई आहे, उन में जेको आहे माण्हू जेको आहे उनजी को बि क़ुवत ख़रीद नथो खाए, बल्कि उनखे पंहिंजी महिनत जो अधूरो मिले थो। त हाणे अचूं था ड्रामनि ते। ड्रामो हिकिड़ो ॾाढो ॾुखियो सब्जेक्ट आहे, छाकाणि त स्टेज ते जॾहिं को फ़नकार अचे थो, अदाकार अचे थो त उनखे का सीन मटाइणी कान थी पए, बल्कि उते जो उते उनखे पंहिंजी हर शइ खे पेश करणो थो पए, ऐं जेको ॾाढो कमु ॾुखियो आहे। छाकाणि मां केतिरा ड्रामा ॾिठा, उते कंटिन्यूटी जेका ड्रामे में जेके अदाकार जी रहे थी, इहा वॾी ॻाल्हि इहा हूंदी आहे। लेकिन उन में कंटिन्यूटी न आहे ऐं उहो उते घड़ी घड़ी फिल्मनि में छा आहे, फिल्मनि में त इहा आहे त हिकिड़ी सीन थी वरी उनखे बदिली कंदा, वरी ॿी सीन थी वरी उनखे बदिली कंदा। लेकिन ड्रामे में मुसलसल सीन उनखे करणी आहे, वरी ॿियो जेको उनजो हिसो हूंदो आहे उन सां अची जुड़िजे थो। इहा ई वॾी ख़ूबी हूंदी आहे। त असां वटि ड्रामा तमामु घटि थींदा रहिया आहिनि, छाकाणि त हिकिड़ो माहौल अहिड़ो रहियो आहे असां वटि, जागीरदारी माहौल में बि जेके ड्रामा नथा थियनि। अॻे ॿराड़ी में हिकिड़ो प्रोग्राम थींदा ॿराड़ी जा, जंहिंमें माण्हू वेंदा कचहरियूं कंदा, उहो कचहरी बि हिकु ड्रामे जो क़िस्म हूंदो। त हाणे जेको उन जी जॻह ते स्टेज ड्रामा, स्टेज ड्रामे में असां पाण बि पढ़ूं था अख़बार में किथे हाणे बि ताज़ो हिकिड़ो स्टेज ड्रामे वारनि इहो चयो त भई असां बुख पिया मरूं। बाबा हिननि जे लाइ हिकिड़े जुदा हिकिड़ी हूंदो आहे, फंड्स हूंदा आहिनि, हिननि जी ट्रेनिंग हूंदी आहिनि, जा प्रोग्राम हूंदा आहिनि, हिननि खे बहितरीनु नमूने सां हिकिड़ी सहूलियतूं मुहैया थी हूंदियूं आहिनि। तॾहिं वञी ही फ़नकार पंहिंजे पेरनि ते बीहंदा आहिनि, छो त ही पंहिंजो मन तन धन सभु कुझु क़ुर्बान करे हिकिड़ो ज़हन ठाहे अची जॾहिं वेहनि था ऐं अहिड़े नमूने सां शयुनि खे पेश कनि था ॼण त हू उनजो हिसो आहे।